सॼी सिंध जियां हिंगोर जा वासिन में पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुनियो। वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल ऐं मसनूआत जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल ऐं मसनूआत जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करण वारे ऐलान खे हिंगोर जा वासिन रद्द करे छॾियो आहे। 300-400 रुपया ॾियाड़ी कमाइण वारा काॾों पूरी कयूं ऐं पेट्रोल हर 15 ते पेट्रोल थो चाढ़े, हर 15 ते पेट्रोल थो चाढ़े, त इन में असांजो गुज़र सफ़र कीअं थींदो? जीअण जंजाल थी वियो आहे। हाणे त असां जेको आहे सो इहा अपील था कयूं वज़ीर आज़म खे ऐं चीफ जस्टिस साहब खे त हिन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं बराए महिरबानी कुझु रेट जेके आहिनि पेट्रोल जा पहिरियों वारा रेट जेके आहिनि उहे बरक़रार कया वञनि। हुकूमत ग़रीब अवाम जो जीअण ई जंजाल करे छॾियो आहे। हिन इमरानी हुकूमत खां जेतिरो जल्दी थी सघे अवाम खां निजात हासिल करे। हिन इमरानी हुकूमत जेको आहे कि ग़रीब माण्हू खे पीड़े रखियो। हर आए ॾींहुं 15 ॾींहुं तेल महांगो, हर आए ॾींहुं बिजली महांगी, हर 15 ॾींहुं गैस महांगी। ग़रीब माण्हू त हिन कंडीशन में जी कोन थो सघे। रोज़ चढ़े थो लहे थो, असां सां काॾे वञूं की 300 रुपया वञी पुॻो आहे। हर शइ चढ़ंदी थी, असां ग़रीब माण्हू छा कयूं? असां मिसकिन बसि अपील आहे गवर्नमेंट खे कुझु रिआयत कयो, ग़रीबत खे हालाए ॾिसो। तेल वधे थो, खाइण पीअण शयूं गिहु खंडु वधे थो। 110 रुपया किलो थी वियो आहे खंड जो, 280 रुपया थी वियो आहे गिह जो किलो। असां ग़रीब मिसकिन माण्हू जेको आहे सो हिकिड़ो सौदो वठूं था त 300-400 असांजा पूरा था थियनि। हर 15 ते पेट्रोल वधाए थो वञे। असां जेको आहे सो बस वारनि अमलदारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे तेल जो क़ीमतूं घटाए वञनि ऐं आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। पेट्रोल ऐं मसनूआत जे अघनि में इज़ाफ़ो थियण सां रोज़मर्रा इस्तेमालु थींदड़ शयुनि तोड़े गाॾियुनि जे किरायनि में इज़ाफ़ो पिणु थिए थो। शहरनि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो त पेट्रोल ऐं मसनूआत जे शयुनि जा रेट घटाया वञनि त जीअं ग़रीब आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ TV न्यूज़ हिंगोर।